अस्सलाम वालेकुम। अॼु असां पढ़ंदासीं क्लास 3 जो सबक़ थियूं। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि वसहाबी वसल्लम नात उहो नज़म या शइ जंहिंमें सिर्फ़ु असांजे प्यार नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि वसहाबी वसल्लम जी तारीफ़ बयानु कई वञे उनखे नात चइबो आहे। हीअ नात इमदाद हुसैनी लिखियो आहे ऐं हिन नात में इमदाद हुसैनी पंहिंजे प्यारे नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि वसहाबी वसल्लम जिन जी शान सुहिणे इख़लाक़ ऐं रहमतुनि जो ज़िक्र तमामु सुहिणे अंदाज़ में कयो आहे। हाणे आउं इमदाद हुसैनी जा चयल शेर पढ़ी उन्हनि खे साफ़ ऐं सादनि लफ़्ज़नि में बयानु कंदुसि। जिया जियारा पाण सॻोरा सभ खां प्यारा पाण सॻोरा। हिन शेर में शाइर चवे थो त असांजो प्यारो नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि वसहाबी वसल्लम असांजी दिलनि खे सुकून ॾींदड़ आहे ऐं असांखे पंहिंजनि अज़ीज़नि खां बि वधीक प्यारो आहे। दोस्त हुजे या दुश्मन चाहे सभिनी लइ बाझारा आहिनि जिन जो को बि सहारो नाहे तिन जे लाइ सहारा आहिनि। हिन शेर में शाइर चवे थो त असांजे प्यार नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि वसहाबी वसल्लम जो इख़लाक़ एतिरो त सुहिणो हो जो खणी दोस्त हुजे या दुश्मन पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह सभिनी सां रहम प्यार वारो रवायो रखंदा हुआ। कॾहिं बि कंहिंजे लाइ पंहिंजी दिलि में नफ़रत न रखंदा हुआ। जिया जियारा पाण सॻोरा सभ खां प्यारा पाण सॻोरा। हिन शेर में शाइर चवे थो त असांजो प्यारो नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि वसहाबी वसल्लम असांजी दिलनि खे सुकून ॾींदड़ आहे ऐं असांखे पंहिंजनि अज़ीज़नि खां बि वधीक प्यारो आहे। हीणनि सां हमराह सदाईं कमज़ोरनि जी ताक़त आहिनि ॿारो ॾींहुं क़यामत ताईं सारे जग लाइ रहमत आहिनि। हिन शेर में शाइर चवे थो त हिन दुनिया में जेके बि ग़रीब यतीम बेवस लाचार ऐं कमज़ोर मां इंसान आहिनि जिन जो को बि मददगार न हूंदो आहे उन्हनि जो मददगार ऐं सहारो असांजो प्यारो नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थींदा हुआ ऐं पाण सॻोरा सिर्फ़ु पंहिंजे दौर लाइ न बल्कि क़यामत ताईं असांजे लाइ रहमत आहिनि। जिया जियारा पाण सॻोरा सभ खां प्यारा पाण सॻोरा। हिन शेर में शाइर चवे थो त असांजो प्यारो नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि वसहाबी वसल्लम असांजी दिलनि खे सुकून ॾींदड़ आहे ऐं असांखे पंहिंजनि अज़ीज़नि खां बि वधीक प्यारो आहे। हिन नात मां असांखे इहो सबक़ मिले थो त असांखे ग़रीबनि यतीमनि ऐं बेवस लाचार माण्हुनि जी मदद करणु घुरिजे ऐं सभिनी सां सुठो रवैयो रखणु घुरिजे दुश्मननि खे माफ़ु कजे ऐं पंहिंजे दिलि में कंहिंजे लाइ बि नफ़रत न रखिजे। अलाह साईं असांखे पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि वसहाबी वसल्लम जिन जे ॾिसियल रस्ते ते हलण जी हिदायत अता फ़रमा। आमीन सुम्मा आमीन।